सिंधु दरिया में तकरारी केनाल कढण खिलाफ बबड़ो बाईपास से वकीलन जो बे ॾींहं बि धरणो जारी। कराची, हैदराबाद, सखर, नवाबशाह, लाड़काने समेत बिन शहरनि खां पहुतल वकील धरणे में वेठल। सियासी समाजी कांग्रेस तंज़ीम जा अखबार ऐं कारकुन भी धरणे में मौजूद। वकील अखबारनि जो चमड़ा है त सिंधु दरिया जो पानी असांजे जियापे जो वसीलो आहे। जिदोजहद डिघी भी थी सघे थी जेसीताईं वफ़ाक़ी हुकूमत तकरारी केनालनि बारे मनसूबे जे ख़ात्मे जो नोटिफिकेशन जारी नथी करे रोडनि ते वेठल हूंदासीं। पीपल्स पार्टी वफ़ाक़ी हुकूमत के तकरारी केनालनि बाबत अल्टीमेटम ॾेई छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चमड़ा है त हुकूमत केनाल पारो फ़ैसिलो वापसि न वरितो हुकूमत जी हिमायत ख़त्म करे छॾींदासीं। हैदराबाद में जलसे खे ख़िताब कंदे पीपल्स पार्टी चेयरमैन चयो त इस्लामाबाद पारा अंधा, गूंगा ऐं ॿोड़ा आहिनि। न कुछ ॾिसनि था इन ई वरी कुछ ॿुधनि था। सिंधु ते केनाल ॾे वफ़ाक़ खे कमज़ोर करण जी साज़िश कई पई वञे। पाणी हिकु अहिड़ो मसइलो आहे जेको वफ़ाक़ खे ख़तरे में विझी सघे थो। वफ़ाक़ खे हर हाल में सिंध जो मुतालबो मञणो पवंदो। खारियान छावनी में 8वीं पाकिस्तान आर्मी टीम स्प्रिट चैंपियनशिप मुनक़िद। पुॼाणी वारी तक़रीब में आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जे ख़ास मेहमान तौर शिरकत। ISPR जो चमड़ा है त चैंपियनशिप 14 अप्रैल का 18 अप्रैल ताईं थी। मशक़नि जो मक़सद जदीद तजुर्बनि ज़रिए जंगी महारत खे अॻिते वधाइणु हो। बांग्लादेश, मिस्र, जर्मनी, कीनिया ऐं थाईलैंड जे नुमाइंदनि मशक़नि जो जाइज़ो वरितो। आर्मी चीफ पारां चैंपियनशिप में शरीक टीमनि जे पेशवाराणी महारत जी वाखाण। संदसि चमड़ा है त अहिड़ियूं मशक़ूं जंग जे तब्दील थींदड़ सूरतहाल में टीम जे जज़्बे खे हथी ॾींदियूं आहिनि। पाक फ़ौज जे जवाननि दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में बहादुरी जो मुज़ाहिरो कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ की सदारत हेठ इजलास। क़ौमी ज़रई पॉलिसी के घुर्जनि के हवाले से गौर विचार। इजलास में नौजवाननि की सलाहियतनि के इस्तेमाल हेठ आणण ते गौर। वज़ीर आज़म चयो त तजुर्बाकार माहिरनि की निगरानी में हिकमत अमली जोड़ी बने। रब पाक मुल्क के ज़रई माहिरनि ऐं मेहनती हारियुनि सां नवाज़ियो आहे। हिकु ज़मानो हो पाकिस्तान पोड़नि ऐं कणक समेत ॿियनि फसलनि में पाण भरो हो। नायब वज़ीर आज़म इसाक डार अफ़गानिस्तान दौरे ते काबुल पहुची वियो। इसाक डार अफ़गान उपरी वज़ीर आज़म ऐं ॿिनि सां मुलाक़ातूं कंदो। सिक्योरिटी, वापार ऐं अवामी लाॻापनि में सहकारकियती वठाइण ते ॻाल्हियूं थींदियूं। नायब वज़ीर आज़म जो चमड़ा है त कोशिश आहे त पाकिस्तान हिक ॿिए सां गॾिजी कमु कनि। अफ़गानिस्तान पाड़ेसी मुल्क आहे, लाॻापा बहितर आहिनि। गढ़ी खैरो भरिसां मुबैना पुलिस मुक़ाबिलो हिकु रुहारी माची पियो। जैकबाबाद रोड ते भुट्टो लाड़ो भरिसां ॾोह जे इरादे सां बीठल हथियारबंद सां पुलिस जो मुक़ाबिलो थियो। मार्जीविल जवाबदार जे हमीदो एरी जे नाले सां सुञाणप। जिना अस्पताल कराची में डॉक्टर ते तशद्दुद खिलाफ ॿिए ॾींहुं बि यंग डॉक्टर्स एसोसिएशन पारां OPD जो बाइकॉट। ॿ ॾींहं ICU वार्ड में डॉक्टर शिवाराम ते थियल तशद्दुद खिलाफ यंग डॉक्टर्स OPD जे बाइकॉट खां पोइ मुज़ाहिरो कयो। डॉक्टर्स अखबारनि जो चमड़ा आहे त जेसीताईं डॉक्टर ते तशद्दुद कंदड़ जवाबदार गिरफ़्तार न थींदा OPD जो बाइकॉट जारी रहंदो। अमेरिकी मुल्क कांगो में बेड़ी के बाहि लगण सबबि फोतल माण्हुनि जो अंग वधी 148 थी वियो।
बेड़ी बुॾण सबबि सवे माण्हू गुम। कांगो इख़्तियारनि जो चमड़ा आहे त काठ जी ठहियल बेड़ी बाहि लॻण सबबि कांगो दरिया में बुॾी वई हुई। बेड़ी में 500 मुसाफ़िर सवार हुआ। ईरान अमेरिका जो अहिड़ी ॻाल्हियुनि जो ॿियो दौर अॼु रूम में थींदो। ईरान यूरेनियम ठाहिण ते कुझु हदनि खे तस्लीम करण लाइ राज़पो ज़ाहिर करे छॾियो। ईरानी अमलदारनि दावा कई आहे त अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप खां ज़मानत घुरी आहे त उहो मुआहिदे ताईं पोइते न हटंदा।